पाकिस्तान ऐं अमरीका विच में वापारी मुआहिदो तइ थी पियो। मुआहिदे तहत बतरफ़े वापार मंडी ताईं रसाई में इज़ाफ़ो, सीड़पकारी ऐं गॾियल दिलचस्पी जे शोबनि में सरकार खे हथी ॾिनी वेंदी। नाड़ेपारी वज़ारत मूजिबि इहा घुराई नाड़ेपारी वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद रौफ़ जे अमेरिकी वापार पारे वज़ीर हावर्ड रोटेंग ऐं अमेरिकी वापारी नुमाइंदे जेमिसन ग्रेस सां मुलाक़ात दौरान थी। पाक अमरीका मुआहिदे जे नतीजे में कढियल टैरिफ ख़ासि तौर अमरीका में पाकिस्तानी शयुनि ते लॻंदड़ टैरिफ में घटिताई ईंदी। मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में तबनाई मौदनियात, IT, क्रिप्टोकरेंसी ऐं ॿिनि में इक़्तिसादी सरकार जे हिक नए दौर जी शुरूआत जो सबबु बणिजंदो। पाकिस्तान सां वापारी डील मुकमल थी वई आहे। अमरीका पाकिस्तान जा तेल ज़ख़ीरा वधाइण लाइ क़दम खणंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त वापारी जी क़यादत कंदड़ कंपनी जी चूंड कई पई वञे। शायदि हिकु अहिड़ो ॾींहुं अचे जॾहिं पाकिस्तान तेल भारत खे विकिरो करे। पाक अमरीका वापारी मुआहिदो ॿिन्ही मुल्कनि विच में सहकार खे मज़बूत कंदो। मुआहिदे सां मुस्तक़बिल में पाक अमरीका चटादार भाईपारी खे वधीक हथी मिलंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तारीख़ी वापारी मुआहिदे में लीडरशिप रोल अदा करण ते अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जा थोरा मञा बाधायूं पेश। मोदी सरकार के वधीक हिकु लोलो। अमरीका भारत में क़ाइम 7 कंपनियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। अमरीका जो चवणु आहे त पाबंदी जो शिकार 7 कंपनियूं ईरान सां तेल जो वापार कनि थियूं। ईरान तेल मां हासिल आमदनी विच ओभर में अदम इस्तेकाम लाइ इस्तेमालु कंदो आहे। ईरान पंहिंजे अफ़वाम जो इस्तेसाल बि करे रहियो आहे। परॾेही खातो अहिड़नि 20 कंपनियुनि ते पाबंदी लॻाए रहियो आहे जेकी ईरानी पेट्रोल जे वापार में शरीक आहिनि। उन्हनि 10 सामूंडी जहाज़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई पई वञे जेकी ईरानी पेट्रोल ऐं पेट्रोकेमिकल शयुनि जे चुरपुर में मुलविस ॾिठियूं पयूं आहिनि। अमेरिकी सदर ट्रम्प जो चवणु आहे त भारत दोस्ती जी आड़ में वापारी मुनाफ़िक़त करे रहियो आहे। पाकिस्तान रिमोट सेंसिंग सैटेलाइट लॉन्च करे छॾियो। रिमोट सेंसिंग सैटेलाइट चीन जे सेंटर मां लॉन्च कयो पियो। सफारको जे तर्जुमान मूजिबि ही पाकिस्तान जो ॿियो रिमोट सेंसिंग सैटेलाइट आहे। हिन वक़्तु पाकिस्तान जा 5 सैटेलाइट खुला में मौजूद आहिनि। सैटेलाइट ज़मीन जे मुशाहिदे, ज़रई निगरानी ऐं माहौलियाती तजुर्बे जे शोबनि में इनकलाब आणींदो। फ्रांस ऐं बरतानिया खां पोइ कैनेडा बि फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण ते मशरूत तौर राज़ी। कैनेडियन वज़ीर आज़म मार्क कार्नी जो चवणु आहे त कैनेडा सेप्टेम्बर में गॾियल क़ौमनि जी जनरल असैम्बली जे इजलास में फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण जो इरादो रखे थो। व्हाइट हाउस रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त ट्रम्प सम्झे थो त फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण सां हमास खे इनाम मिलंदो। हमास खे इनाम न मिलणु घुरिजे। इसराइल फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम करण बाबति कैनेडियन वज़ीर आज़म जो बयान रद्द करे छॾियो। इसराइली परॾेही वज़ारत जो चवणु आहे त कैनेडियन हुकूमत जे मौक़िफ़ में तब्दीली सां ग़ज़ा में जंगबंदी जे कोशिशुनि ऐं यरगमालियुनि जी आज़ादी जे फ्रेमवर्क खे नुक़सानु थींदो। ग़ज़ा में इसराइली फ़ौज जी इमदाद जो ओचिड़ो कंदड़ फ़लस्तीनियुनि ते फायरिंग 30 ॼणा शहीद। ग़ज़ा जी सिविल डिफेंस एजेंसी मूजिबि उत्तर ग़ज़ा में इंसानी इमदाद जे इंतज़ार में बीठल शहरियुनि ते इसराइली फ़ौज फायरिंग करे ॾिनी। घटि में 30 ॼणा शहीद ऐं 300 ज़ख़्मी थी पिया। बुख जो शिकार वधीक 7 फ़लस्तीनी, अजल जो शिकार ग़िज़ाई खोट सबबि हयातूं विञाईंदड़नि जो अंग 154 थी वियो। ऐं रेती वेझो मुबैना पुलिस मुक़ाबिलो हिकु रुहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त ईंदड़ गैंग सां मुक़ाबले दौरान शाबान ईंदड़ मारिजी वियो आहे। मारिजी वियल मुख़्तलिफ़ थाणनि ते दाख़िल खुर क़तल पुलिस मुक़ाबलनि ऐं 2 केसनि में घुरिबल हो।